टे भेरा वज़ीर आज़म रहंदड़ चवे थो चौथो भेरो वज़ीर आज़म बणायो त पोइ अवाम जी ख़िदमत कंदुसि, पोइ रोज़गार ॾींदुसि। उहो शख़्स टे भेरा वज़ीर आज़म हुजण दौरान छा करे रहियो हो? पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चिन्योट में जलसे खे ख़िताब कंदे चयो त बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो त आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हंयो। पुराणा सियासतदान विरहाइण ऐं नफ़रत जी सियासत करे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जे कारकुननि नवाज़ शरीफ़ जे दौर में बे ज़ुल्म बर्दाश्त कयो, पर पीपल्स पार्टी जी हुकूमत में को बि सियासी कैदी न हो। असां कॾहिं बि इंतकाम जी सियासत नाहे कई। सिंध में बोड मुतासिरनि खे पका घर ठाराए मालिकाना हक़ ॾेई रहिया आहियूं। छा पंजाब में बोड मुतासिरनि खे हिकु बि घर ठाराए ॾिनो वियो? हारियुनि खे नुक़सान खां बचण लाइ फसलनि जी इंश्योरेंस जो प्रोग्राम शुरू कंदासीं। हुकूमत में अची फसलनि जी इंश्योरेंस जो प्रोग्राम शुरू करे हारियुनि खे रिलीफ ॾींदासीं। हारी खुशहाल हूंदो त पाकिस्तान खुशहाल थींदो ऐं मैशत मज़बूत थींदी। हारियुनि, मज़दूरनि ऐं नौजवाननि जी माली मदद लाइ प्रोग्राम शुरू कंदासीं। सुप्रीम कोर्ट में अॻूणे जज शौकत अज़ीज़ सिद्दीकी खे हटाइण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। वकील हामिद ख़ान सुप्रीम जुडिशल काउंसिल जे फ़ैसिले ऐं कार्रवाई खे कालादम करार ॾियण जी इस्तदा करे छॾी। फैज़ हमीद ऐं इक़बाल रानी जे वकील ख्वाजा हारिस समूरा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। चीफ जस्टिस काज़ी फाज़ी सां चयो आहे त सुप्रीम कोर्ट जुडिशल काउंसिल ते आङुर न खणंदासीं। जुडिशल काउंसिल ते वॉचडॉग नाहे। आइन ठाहींदड़नि पारां इदारनि में रखियल तवाज़ुन बरक़रार रखणो पवंदो। क़ौम खे सच साबित करणो पवंदो। क़ौम खे सच बाबति ख़बर हुअणु घुर्जे। छा अव्हां नथा चयो त सच साम्हूं अचणु घुर्जे? हिक जज खे हटाइण एतिरो आसान आहे त अदलिया जी आज़ादी लाइ ख़तरो आहे। आइन जी भञकड़ी कंदड़नि खे नतीजा भोगणा पवंदा। कासिम थोरी मुल्क में आइनी बहरान जो सबब बणियो। छो न संदसि ख़िलाफ़ संगीन गद्दारी जो केस हलाए वञे। चीफ जस्टिस काज़ी फाज़ी साजा कासिम थोरी जे कामयाबी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधण दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त सुप्रीम कोर्ट में मनपसंद केस मुक़रर करण ऐं न करण वारो सिलसिलो हाणे ख़तम थींदो। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट में गठजोड़ थियो त दुरुस्त कंदासीं। हाणे सुप्रीम कोर्ट में वधीक गठजोड़ न थींदो। सुप्रीम कोर्ट कासिम थोरी ऐं लश्करी रैसाणी खे ईंदड़ ॿुधणी ते ज़ाती हिसत में तलब करे वरितो। कासिम थोरी जो केस मुक़रर न थियण ते रजिस्ट्रार खे बि नोटिस जारी। इलेक्शन कमीशन समूरन मकानी इदारनि जा तरक़ियाती फंड मजमून करे छॾिया। नोटिफिकेशन जारी। मकानी इदारा तोड़े कैंटोनमेंट बोर्ड चूंड नतीजनि ताईं कंहिं बि तरक़ियाती रिथा लाइ फंड जारी करे न सघंदा। मकानी इदारनि जा सरबराह कंहिं तरक़ियाती रिथा जो इफ़्तिताह न कंदा। रुगो मुलाज़िमनि जूं पघारूं जारी थी सघंदियूं। पीटीआई बानी तोशाखाना 190 मिलियन पाउंड करप्शन केस में जमानत लाइ इस्लामाबाद हाईकोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में नेब चेयरमैन, डीजी नेब ऐं जांच ऑफिसर खे धुर बणायो वियो। केसनि जे फ़ैसिले ताईं टाइम ज़मानत मंज़ूर करण जी इस्तदा। लाहौर हाईकोर्ट पीटीआई बानी जे तोशाखाना केस में उबूरी ज़मानत रद्द करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। पीटीआई बानी जे वकील पारां दहशतगर्दी टोड़ा अदालत जो फ़ैसिलो कालादम करार ॾियण जी इस्तदा। रिटायर्ड जज खिलाफ सुप्रीम जुडिशल काउंसिल में कार्रवाई हलाइण वारे मामले में अहम अॻबराई।
वफ़ाक़ कार्रवाई जो अख्तियार ख़त्म करण वारे आफिया शेरबानू केस में अपील दाख़िल करे छॾी। अटॉर्नी जनरल पारां सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल करण जी तस्दीक। फ़ैसिलो कल आदम करार थियो त अॻूणे जजिस ख़िलाफ़ काउंसिल में कार्रवाई हली सघंदी। आफिया शेरबानू केस में जस्टिस इजाजुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते बदल बेंच रिटायर्ड तोड़े मुस्तफ़ा थींदड़ जजिस ख़िलाफ़ कार्रवाई न थींदड़ जो फ़ैसिलो ॿुधायो हो। सिंध हाई कोर्ट में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जे क़त्ल केस में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। केस में नामज़द को बि जवाबदार अदालत में पेश न थियो। ज़ुल्फ़कार जूनियर पहिरियों भेरो अदालत में पेश थियो। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी खां दलील ॿुधण जो फ़ैसिलो। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो चयो आहे त वालद जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे तरक़ियूं ॾिनियूं हुयूं। मीर मुर्तज़ा भुट्टो समेत 8 ॼणनि खे शहीद कयो वियो। कीअं मुमकिन आहे त हिकु बि जवाबदार खे सज़ा न मिले? अदालतुनि ते एतमाद ऐं इंसाफ़ जी उम्मीद आहे। सखर जी दहशतगर्दी टोल अदालत शहीद जान मोहम्मद बर क़त्ल केस जी ॿुधणी। पुलिस केस में नामज़द मुख्य जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम। फरियादी धुर जे वकील पारां जवाबदारनि जूं मिल्कियतूं ज़ब्त करे सुञाणप कार्ड ब्लॉक करण जी इस्तदा। पुलिस केस में गिरफ़्तार थियल सहूलियतकारनि खे दहशतगर्दी टोल अदालत में पेश कयो। अदालत पारां जवाबदार गिरफ़्तार न थियण ते कावड़ जो इज़हार। SHO जो बयान रिकॉर्ड करण जो हुकुम। केस जी ॿुधणी 22 फरवरी ताईं मुलतवी।